लिगारी साहब, हाणे अचूं था पाण अहिड़नि ॿारनि ते जेके घर में कमु कनि था, त उन्हनि जे लाइ कानून छा थो चवे? जीअं तव्हांखे यादि हूंदो त राणीपुर जो केस हुयो हिकिड़ो, फातिमा फरडो केस, ऐं उन में बि जेके सेक्शन्स वग़ैरह लॻा हुआ उहे नॉर्मली शायदि PPC जा हुया, ऐं जन कानूननि जो पाण ज़िक्र कयूं था शायदि उन कानूननि तहत को केस दाख़िल कोन थियो हो। त हाणे इन्हनि मामलनि ते कानून छा थो चए जेकॾहिं को माण्हू पंहिंजे घर में कंहिं ॿार खे रखे थो मुशक़त लाइ या कमकार जे लाइ, ऐं कमकार खां हटी करे बि पाण ॾिसंदा आहियूं त परवीन साहिबा सॉरी पर जेके औरतूं आहिनि उहे जॉब कनि थियूं, ऐं काफ़ी सारा असां फीमेल जजिस बि ॾिठियूं आहिनि जेके नंढड़ा ॿारड़ा रखनि थियूं जॉब ते ऐं उन्हनि जा ॿार संभालियूं थियूं। इते कानून छा थो चए लिगारी साहब? इरफान साहब, इन ते ही जेको असांजो कानून ठहियल आहे साॻियो द सिंध प्रोहिबिशन इम्प्लॉयमेंट वारो, इन ते असल में वर्क प्लेस इहा ज़रूरु आहे, चाहे घर ई छो न हुजे, चाहे वर्क प्लेस जी सिंपली सवली सिंधी में डेफिनेशन ई इहा आहे, उहा का जॻह जंहिंमें के माण्हू कमु कंदा हुजनि जंहिंखे उजरत ॾिनी वेंदी हुजे, उन खे जेको आहे उहो वर्क प्लेस चवंदा आहिनि। त हाणे इन जे मुताबिक़ जेके असांजा घर आहिनि उन्हनि में जेके औरतूं या नंढा ॿार या बानियूं या जेके बि आहिनि उहे कमु कंदियूं आहिनि, त उहे बि वर्क प्लेस हेरासमेंट में ई अचनि था। हाणे उन जी अगरि जे कंहिं बि क़िस्म जी अब्यूज़ थिए थो, को तशदुद थिए थो, जीअं तव्हां जेको आहे उहो हिकिड़े केस जो हवालो ॾिनो, उन में हिन जा जेके आहिनि सेक्शन्स आहिनि उहे ज़रूरु लॻणु खपनि हा। पर छा आहे जो इहो असांजे जेको आहे उहो बदकिस्मती सां असांजो जेको क्रिमिनल जस्टिस सिस्टम आहे, बिल्कुलु बिल्कुलु, त उन में जेको आहे न उहो हीअ ज़रूरु एड थियणु खपनि। कानून ठहियल ज़रूरु आहिनि पर इन में जेको आहे न इन जो अमल दरामद में थोरी सी घटिताई आहे, त उहा असांखे जेको आहे न उहो ज़रूरु उन जे हिसाब सां या त सेमिनार्स कंडक्ट करणु खपनि, या त जेको आहे उहो माना हीअ जेके असांजी पुलिस आहे उन खे एतिरी अवेयरनेस हुजणु खपे ऐं ईमानदारी सां हू जंहिं सेक्शन जंहिं प्रोविजन जी अगरि ख़िलाफ़वर्जी थिए थी त उहो FIR में ज़रूरु लॉन्च थियणु। या त वरी बदकिस्मती आहे या असांजी पुलिस खे अञा ताईं इन्वेस्टिगेशन करणी कान थी अचे। अदालतुनि में जेके पुलिस रिपोर्ट जंहिंखे पाण चालान चऊं था उहे अचनि था, ऐं उन्हनि जो जहिड़े तरीक़े सां हशर नशर थियल हूंदो आहे, त अञा इन्वेस्टिगेशन ई कंप्लीट कान थी अचे, त हीअ मामला त अञा परे जी ॻाल्हि, बराबरि इन्हनि ते कमु थियणु खपे। हाणे पाण अचूं था त मूं इहा ई साॻी ॻाल्हि जेके ॿारड़ा घरनि में कमु कनि था, त छा इन्हनि जी रजिस्ट्रेशन बि थींदी कंहिं कंसर्न अथॉरिटी वटि? जीअं तव्हां चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी ॿुधायो या प्रोटेक्शन ब्यूरो ॿुधायो, कोई इंस्पेक्टर बि आहे, हिकिड़ो मैकेनिज़म ठाहियो आहे गवर्नमेंट, ऐं हू उनखे चेक करिणो आहे त ॿार खे इन्वायरमेंट कहिड़ो पियो मिले, ॿार अब्यूज़ त नथो थिए, हरास त नथो थिए, त छा इन जी का रजिस्ट्रेशन आहे, का इंटीमेशन वग़ैरह ॾियणी पवंदी आहे कंसर्न इदारनि खे? बिल्कुलु बिल्कुलु ॾियणी पवंदी आहे। इन साॻिए कानून जे मुताबिक़ जेको मां पहिरीं अर्ज़ु रखे चुको आहियां, उन जे मुताबिक़ जेको इंस्पेक्टर हूंदो आहे उन इंस्पेक्टर जी ज़िमेदारी इहा हूंदी आहे त उहे इदारा जेके 14 खां वठी करे 17 सालनि जी उमिरि में जिन्हनि खे अपॉइंट कनि था, उन्हनि खे सभ खां पहिरीं त हू इदारो पंहिंजी जेका बिल्डिंग आहे उन जो एड्रेस, उन जो नालो, कहिड़े क़िस्म जो हू कमु कंदा, कहिड़े क़िस्म जी नौकिरी था कनि, ऐं उन खां अलावा उहो जेको ॿारु आहे उहो कहिड़े कम जे लाइ रखियो वियो, उन खां कहिड़ो कहिड़ो कमु करायो वेंदो, उन ॿार जी डिटेल लिखत में उन इंस्पेक्टर वटि ज़रूरु जमो कराइणी आहे। त उन जे लाइ ज़रूरु हिकु क़िस्म जी इहा रजिस्ट्रेशन आहे जेका हर इदारे ते पाबंद करे थी त उहा 14 खां 17 सालनि जी उमिरि जो को बि क़िस्म जो अगरि जे ॿार रखनि था उन ते त उन जी ज़रूरु इदारा थी यार, पर जेके घर में कनि था हाउस एम्प्लॉइज़ आहिनि, साईं मां ऑलरेडी अर्ज़ु करे चुके त घर वारनि ते बि इहा ज़िमेदारी आहे त हुननि खे बि रजिस्ट्रेशन कराइणु खपे उन साॻिए इंस्पेक्टर बसि हिन कानून जे मुताबिक़। अच्छा, हाणे कुझु शयूं इहे बि रिपोर्ट थियूं आहिनि त घरनि में जेके कमकार कनि था नंढड़ा आहिनि ॿार, उहे अचनि था, इवन एसी ताईं हू उते ई जवान थी वञनि था या पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे छॾनि था। त हाणे लेबर में त हिकिड़ा ख़ासि बेनिफिट्स आहिनि जेकॾहिं को एम्प्लॉई आहे कंहिं वटि, त अहिड़े क़िस्म जी एम्प्लॉयमेंट जेका आहे घर में, ऐं उनखे चङो मोचारो टाइम थी वञे थो, पाण वटि आहे त 90 ॾींहंनि खां पोइ मुलाज़िम खे कढी नथो सघिजे, हिते उहा शइ अप्लाई थिए थी जेकॾहिं को हाउस एम्प्लॉई आहे, को ॿारु आहे ऐं उते हू मेजर थी वञे थो, 80+ थी वञे थो, उनजा बेनिफिट्स कहिड़ा आहिनि ऐं उनखे टर्मिनेशन जा उनजो तरीक़ेकार कहिड़ो आहे, उन जे फ्यूचर खे सिक्योर करण जे लाइ को तरीक़ेकार या कानून में उनजी का गुंजाइश या इन ते का कानून साज़ी? सही इन ते जेके फॉर एग्ज़ाम्पल उहे फैक्ट्रीज़ आहिनि, उहे इदारा आहिनि जिन्हनि ते लेबर कमु थो करे, त उहे त लेबर उन जे लाइ त लेबर लॉ ऐं लेबर कोर्ट्स ज़रूरु आहिनि, लेबर अपील ट्रिब्यूनल्स उन में आहिनि। उन में इहो हूंदो आहे अगरि जे तव्हांखे अगरि जे उहो इदारो कढे बि सघे थो, अगरि जे कढे थो त उन खे तव्हां ग्रीवांस नोटिस ॾींदो, उन खां पोइ जेको आहे उहो तव्हां कोर्ट में ऐं ट्रिब्यूनल में वेंदो। रही ॻाल्हि हिननि घरनि जी, त घरनि छो जो इहे रजिस्टर्ड न हूंदा आहिनि, त इहो जेको आहे उहो कानून में हिकिड़ी क़िस्म जी घटिताई आहे। त इहे जेके शयूं आहिनि छो जो इहे वर्क प्लेस जे ज़ुमरे में त ज़रूरु अचनि पियूं।
हाणे छा आहे, तक जो SHO आहे या इंस्पेक्टर आहे, उन्ही जी इहा ज़िम्मेदारी आहे त हू कानून जी अमल दरामद कराए। त जंहिं जेको बि अहिड़ो को घर आहे जंहिंमें अगरि जे 14 सालनि खां 17 सालनि वारो, पहिरीं ॻाल्हि त 14 सालनि खां नंढा बि उते कमु कंदा आहिनि, उन्हनि खे रोके। उन खां अलावा 14 खां 17 सालनि वारा जे अगरि के कमु कनि था छोकिरा या छोकिरियूं ॿार, उन्हनि खे जेको आहे उहो माना रजिस्टर कराए, थाणे ते रजिस्टर कराइनि ऐं इहो मेक श्योर कनि त अगरि जे हू सॼी उमिरि कमु थो करे त जीअं असां वटि ग्रेजुएटी या पेंशन वग़ैरह कुझु थींदो आहे त अहिड़ो कुझु ज़रूरी आहे। अच्छा परवीन साहिबा, हिकिड़ो अची वियो आहे अचानक ज़हन में हिकिड़ो सवाल, उहो ज़रूरु तव्हां खां पुछणु चाहींदुमि रिलेटेड टू चिल्ड्रेन। काफ़ी अहिड़ा केस रिपोर्ट थिया आहिनि त वालदेन ई पंहिंजे ॿारनि खे क़तलु करे छॾनि था, तशदुद कनि था, उन्हनि खे दरिया में उछलाए छॾनि था, मतिलबु उहे वालदेन ई पंहिंजे औलाद जी ज़िंदगी जा दुश्मन बणिजी वञनि था। त अहिड़े मामले में चाइल्ड प्रोटेक्शन ब्यूरो, चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी, उन जो छा रोल बीहे थो जेकॾहिं कंहिं ॿार खे पंहिंजे ई वालदेन मारकुट कनि था, तशदुद कनि था, त पोइ उन जो रहण करणु ऐं उन जी खाद खुराक वग़ैरह उते कानून असांजो छा थो चए? सर अगरि जेका पेरेंट्स आहिनि पोइ जे बच्चे खे उछलाए छॾनि था, सब में डेथ थिए थी, तो 302 ते उन्हनि जी FIR थींदी आहे, बिल्कुलु मर्डर जी। मर्डर ट्रायल उन ते लाज़मी ठहंदो। अगरि कोई FIR लॉन्च नथो कराए तो स्टेट उनमें, स्टेट जी ज़िम्मेदारी आहे कि स्टेट पाण उनमें कंप्लेनेंट बनी उन्हनि जी FIR लॉन्च थी करे उन पेरेंट्स खे बि सज़ा ॾियारणु जेका पंहिंजो कमु आहे, लाज़मी सी ॻाल्हि आहे। ठीकु आहे। इन्हनि खां पोइ अगरि कोई अहिड़ा ॿार आहिनि जिते तशदुद थिए थो तो प्रोटेक्शन ब्यूरो वारा उन्हनि खे टेकअप बि करनि था, टेक केयर बि करनि था। असांजी अहिड़ा इदारा था ठहियल जिन में ॿारनि खे रखनि था, जेका उन्हनि जो हर शइ जो ख़्यालु रखनि था लाज़मी। सही।